अस्सलाम वालेकुम नासिन KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमन। नासिन सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट रूल्स ठाहिण ताईं आर्टिकल 184 सेक्शन 3 पाण मुरादो नोटिस वारा समूरा केस मुलतवी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट हाफ़िज़ क़ुरान खे 20 सैकड़ो मार्कुनि बाबति पाण मुरादे नोटिस केस जो फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट वटि पाण मुरादो नोटिस वठण जो इख़्तियार आहे। चीफ जस्टिस ख़ासि बेंच नथो जोड़े सघे अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। फ़ैसिलो जारी थियो आहे त सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस समेत समूरनि जजिस ते मुश्तमिल हूंदी आहे। फ़ैसिले मूजिबि रूल्स ठाहिण ताईं आर्टिकल 184 सेक्शन 3 वारा समूरा केस मुलतवी कया वञनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा, जस्टिस अमीनुद्दीन ऐं जस्टिस शाहिद वहीद ते ॿधल बेंच जो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे।